إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أحسب الناس أن يتركوا أن يقولوا آمنا وهم لا يفتنون ولقد فتنا الذين من قبلهم فليعلمن الله الذين صدقوا منكم وليعلمن الكاذبين. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. رب زدني علما رب زدني علما اللهم رب زدني علما. ربنا يسر ولا تعسر وتمم بالخير. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. اللهم أرنا الحق حقا وارزقنا اتباعه وأرنا الباطل باطلا وارزقنا اجتنابه. اللهم زدنا ولا تنقصنا وأكرمنا ولا تهنا وآتنا ولا تحرمنا وآثرنا ولا تنصر علينا وارزنا وارز عنا يا رب العالمين. हाज़रीन जुमा, काबिल एहतराम बुज़ुर्गों, नौजवान साथियों, अजीज़ बच्चों, ये दौर जिन दौर में पा ज़िंदगी गुज़ारियूं पिया, ये फितने जो दौर है. हर ॾींहुं निकिरे वेरो सिज हिकिड़ो नवो फितनो खणी करे निकिरे थो. ने क़यामत जीअं जीअं ओॾी थींदी वञे, इंसान अल्लाह जी यादि खां, अल्लाह जे ज़िक्र खां, अल्लाह जे घरे खां तीअं तीअं लम्हो थींदो वञे. ने हिन दौर में हिकिड़े मुसलमान जो इम्तिहान, हिकिड़े मुसलमान जी आज़माइश कदम कदम मथे आहे. विख विख मथे हिकिड़ो फितनो साम्हूं उभो आहे. ने हिन दौर में पंहिंजी ईमान जी हिफ़ाज़त करणी, पंहिंजी नेकी जी हिफ़ाज़त करणी, ये वॾी ज़रूरी है. अल्लाह रब्बुल आलमीन
ये ॻाल्हि क़ुरान मजीद सूरह अनकबूत जे अंदरि बयानु कयईं जे अहसिबन नासु अन युद्रकू अन यक़ूलु आमन्ना वहुम ला युफ्तनून। अल्लाह ताला चए जे माण्हूअ कुरो गुमान कयो आहे, कुरो वीचारियो आहे जे अन यक़ूलु आमन्ना, जॾहिं माण्हू चवंदा जे असां ईमान खणी आयासीं, असां मुसलमान थी वियासीं, अल्लाह ताला जे वहुम ला युफ्तनून, तो कुरो हाणे असां इन जे ईमान जो इम्तिहान कीअं न ॼणंदासीं। पोइ अल्लाह ताला जे वलक़द फतन्नल लज़ीन मिन क़ब्लिहिम फलयअलमन्नल्लाहु लज़ीन सदक़ू मिनकुम वलयअलमन्नल काज़िबीन। अल्लाह ताला जे जॾहिं वटा ये दुनिया क़ाइम थी, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम वटा कहिंदे अॼु सूदी जेतिरा पण माण्हू दुनिया में आया इन जर उन चयो जे असां ईमान खणी आयासीं, असां मुसलमान थी वियासीं, असां ईमान वारा थी वियासीं, त अल्लाह ताला चए जे असां उन जो इम्तिहान चालू करे छॾियो। जिनी जिनी गुनाह तां उन माण्हूअ हथ खयो, असां ओज गुनाह जा मौक़ा उन खे वधारे ॾिना, जे असां चेक कयूं, इन खे आज़मायूं जे पिंड जे दावे ईमान में, ईमान जे दावे में केतिरा सचा आहे, उन केतिरा कूड़ आहे। इन जे इंसान जॾहिं पण जिन गुनाह तां हथ खणे जे अल्लाह अॼु वटां ही गुनाह जो कमु नहीं कयां, अल्लाह ताला उन गुनाह जो मौक़ो उनखे वधारे ॾे। अल्लाह ताला ही चेक करे जे पिंड जे इन दावे में जेको अल्लाह वटां दावा करे वियो जे अल्लाह अॼु वटां ही गुनाह नहीं कया, इन में सचो आहे कि कूड़ो आहे। न ही दौर फितने जो दौर है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुस्लिम जे अंदर हदीस है, हिकिड़ो ॾींहुं साहबा इकराम जी काटी जमात वेठी हुई थी ने मदीना जे हिकिड़े डूंगर ते, नंढड़ो डूंगर हो, उन मथे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चढ़े था, चढ़ी करे साहबा इकराम के चए था जे ऐ मुंहिंजा सहाबा हल तरौन मा अरा, गुरु आई पिंड जी अखीअ से वो वस्तु ॾिसो पिया जेको आउं मुंहिंजी अखीअ से ॾिसां पियो। साहबा इकराम जो न अल्लाह जो रसूल असां नथा ॾिसूं, ऐं कुरो ॾिसो था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जे इन्नी लअरल फितनु तकउ खिलाल बुयूतिकुम कवकइल कतर, आउं ॾिसां पियो जे फितना आजे घरे में ईअं दाख़िल थियनि पिया, आजे घरे में ईअं डरे पिया जे बरसात जे मौसम में जॾहिं बरसात चालू हुए तर पाणी आजे घरे में कीअं डरी अचे, ईअं फितना आजे घरे में डरे पिया। दरवाज़ा बंदि आहिनि, खिड़कियूं बंदि आहिनि, पण वाह छंड में पाणी घरे में पुॼी अचे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था आजा दरवाज़ा बंदि हूंदा, आजियूं ॿारियूं बंदि हूंदियूं, जे पाणी कीअं डरी अचे थो आजे घरे में, ईअं जी फितना आजे घरे में डरी अचे था। ऐं फितनो चावा जे कोरे खे पाण सुणो था न, फितनो फितनो ये वस्तु फितनो है, फितने जो दौर है, फितनो चावा जे कोरे खे। फितनो हर उहो वस्तु जेको पाखे अल्लाह खां गाफ़िल करे छॾे, हर वो वस्तु जो पाके गुनाह में लगाए छे वो फितनो, हर वो वस्तु, वो इंसान की औलाद है, इंसान जो माल है। अल्लाह रब्बुल आलमीन ये गाल कुरान में चए इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना, आजो माल आजी औलाद आला करे फितनो है। जब माल अल्लाह का गाफिल करे छे तो वो फितनो है, औलाद अल्लाह का गाफिल करे छे तो वो फितनो है। को करवेरी रही औरत रही अल्लाह का गाफिल करे छे तो वो फितनो है। हर वो वस्तु जो को इंसान के अल्लाह का गाफिल करे छे, गुनाह जे कमे में लगाए छे, वो फितनो है। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद के अंदर इरशाद फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमा तुल्हिकुम अमवालुकुम व औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। ऐ ईमान वारा आखे आजो माल आजी औलाद के अल्लाह जी याद का गाफिल न करे छे। अज सजी करे छे, देखो माण्हू अहिड़ा आहिनि जेको माल में लॻा पिया आहिनि, मालदारी रहिया माल में लॻा पिया आहिनि, नमाज़ वग़ैरह जो टाइम थियो नथा अचनि, को भई माल में लॻा पिया आहियूं। इंसान धंधो करे तो कंहिं लाइ करे तो औलाद लाइ करे, औलाद पुठियां इंसान अल्लाह खे भुली वियो, अल्लाह खां गाफ़िल थी वियो। तो ये ॻाल्हि अल्लाह ताला कुरान में चए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी जी हदीस है, साहबे कराम जी घाटी जमात वेठी वेती, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बादिरू
बिल अअमाल फितनन ककितइल लैलिल मुस्लिम। ऐ मुझा सहाबा उन्हीं फितने नो पहले पहले नेक अमल करे लयो जो फितना ऊंधाई रात वंगर अचींदा। मतलब जरा सिज गुरूब थी तो सिज जरा बुडे तो तर ऊंधाओ क्या हरारे वधंदो अचे ये फितना वधंदा अचींदा। ऊंधाओ क्या इन मिणी जे घरें के सजे गोठ के पिंड जे ऊंधाए में घेरे ले तो इन जे फितना सजे गाम के उन फितने में घेरे लेंदा। अल्लाह के रसूल चवंदा उन्हीं फितने नो पहले पहले नेक अमल करे लयो। अच्छा वो फितना जर अचींदा तेरा माण्हूअ जी हालत करो होंदी उन्हीं फितने में माण्हूअ जी हालत करो होंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो युस्बिहुर रजुलु मुमिना व युमसी काफिरा औ युमसी मुमिना व युस्बिहु काफिरा। एकड़ो इंसान सवा टाणे ईमान वारो होंदो साजी थियंदे थियंदे काफिर थी वेंदो ऐं साझीअ जो ईमान वारो होंदो सवा टाणे थियंदे थियंदे काफिर थी वेंदो। करो मतलब इन जो करो मतलब इन जो मतलब एकड़ो इंसान ईमान वारो है मुसलमान है सांझी जी चवंदो अॼु वटा मुसलमान नहीं आ इस्लाम के छॾियां तो न ये मतलब न। मुहद्दिसीन इन हदीस जी तफसीर में लिखनि था इन हदीस जी शरह में लिखनि था जेकड़ो इंसान ईमानदार होंदो उनके बेईमानी जो मौको न मिलियो मौको मिलंदो छॾींदो की न किथे बेईमानी जो मौको मिली वियो तो चुकंदो है कि न। पल भर में पिंड जो ईमान विकड़ी छॾंदो इंसान। को गुनाह जो कम न कईंदो वो अचानक इंसान के गुनाह जो मौको मिली वियो इनके केर नथो ॾिसे गुनाह जो मौको है तो इंसान उन गुनाह में लगी वेंदो। पल भर में इंसान जो गुनाह न हो उन जे अंदर अची वेंदो जो बुराई इन जे अंदर न वही जो बुरी आदत इन जे अंदर न वही अचानक इन जे अंदर वो बुरी आदत अची वेंदी मौको मिलंदो मौके मथे गुनाह जा कम चालू करे छॾंदो। मतलब इंसान फितने के दौर में नेकी जो कम जो चालू कईंदो तो उन नेकी मते साबित कदम नहीं रहे। को नेकी चालू के उन मते हमेशा उन नेकी जो कम नहीं करे सके। अचानक ईमान जो जोश चढ़ियो तेरा तहज्जुदूं चालू थी वयूं तेरा इशराकूं चालू थी वयूं ऐं जरा शैतान जो गलबो आयो तेरा फर्ज़ जो पतो न। तो अड़ो ईमान अल्लाह के पसंद न अड़ियों नेकियों अल्लाह के पसंद न। जे इंसान अचानक ईमान जो जोश वधे को मुसीबत आवई दुख आयो तेरा अल्लाह के याद करे पे ऐं सुख में अल्लाह के भुली वियो। अल्लाह के अड़ा अमल पसंद नहीं अल्लाह के कड़ा अमल पसंद है। हज़रत आयशा रजी अल्लाह ताला अन्हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पूछो जो अहब्बुल अमाल इल्लल्लाह ऐं अल्लाह जा रसूल अल्लाह जी नज़र में मिणिया वधारे पसंदीदा अमल क्यों है। अल्लाह के मिणिया वधारे क्यों अमल वणे तो अल्लाह के मिणिया वधारे क्यों अमल पसंद है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहब्बुल अमाल इलल्लाहि अत्वमुहा व इन कल्ला। अल्लाह के मिणिया वधारे वो अमल पसंद है जो को इंसान हमेशा करे वो इन कल्ला भले थोड़ो को लानवे थोड़ो अमल है पर हमेशा करे तो रोज वो नेकी करे तो अल्लाह के ये वधारे पसंद है। एकड़ो इंसान है कुरान करीम की तिलावत करे तुझे रमजान में डगे को चे मूं 2 कुरान पुजाया को चे 3 कुरान पुजाया ए रमजान पुठिया कुरान उपटे जो है पण पाके मौको नथो मिले कुरान खोले जो मौको नथो मिले तो ई अमल अल्लाह के पसंद न। जे इंसान जोश में अची करे 3 4 सिपारा पढ़े पियो 15-20 ॾींहं कुरान के हथे नथो लगाए। एकड़ो इंसान है जो रोज एकड़ो सफ़ो पढ़े तो खाली एकड़ो सफ़ो पर रोज पढ़े तो एकड़ो इंसान है जो 15 ॾींहं रही करे 2 ॾींहं रही करे कुरान उपटे तो 2 सिपारा एकड़े ॾींहं में पढ़े तो 5 सिपारा पढ़े तो अल्लाह जी नज़र में एकड़े सफ़ेरो बेहतर है उन खां बेहतर है जो इंसान 15 ॾींहं 20 ॾींहं रही करे कम करे तो जो रोज कम करे तो अल्लाह के वधारे पसंद है। इन रोज पा अमल कयूं था इन जो फायदो करो है इन हदीस से पा अंदाज़ो लगायूं। सही बुखारी जी हदीस है नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो इज़ा मरिज़ल अब्द औ साफर कुतिब लहू मिस्लु मा कान यअमलु सहीहन मुकीमन। अल्लाह के रसूल फरमायो जे एकड़ो इंसान बीमार थी तो भाई बीमार पा मड़े थियूं था परो वगैरह अचे नंढी बीमारी वे या वॾी बीमारी वे बीमार थी तो औ साफर या के न सफ़र ते निकिरियो पां केॾा सफ़र ते निकिरी वियासीं फायदो कोन थींदो कुतिब लहू मिस्लु मा कान यअमलु सहीहन मुकीमन
तो अल्लाह रसूल चवंदा उ जेको बीमार माण्हू रहियो जर बराबर हो, जर चंग भलू हो, तो चंग भलाई में जेको नेकियूं कईंदो हो अल्लाह ताला जे सूदी बीमार हूंदो नेकी लिखंदो पे। या सफ़र में न करी वियो, सफ़र जी हालत में फर्ज़ नमाज़ूं जेको रहियूं केतिरियूं आहिनि, जिते 4 रहियूं उते बाक़ी 2 पढ़णियूं आहिनि। भई अॻ ई रही, विच ई रही, ईअं सुम्हाणी रही, केतिरियूं पढ़ियूं आहिनि, बाक़ी 2 रकातूं पढ़ियूं आहिनि न। त करो जर असां 2 रकातूं पढ़ी लयूं था त पंहिंजे नामे अमाल में ख़ाली 2 रकातूं लिखाइजनि थियूं न, सॼियूं 4 रकातूं लिखाइजनि थियूं। ऐं ख़ाली ए 4 रकातूं न, बल्कि जेको पाण अॻई नमाज़ ते सुन्नतूं पढ़ूं था, अॻई पुठियां सुन्नतूं पढ़ूं था, ए मड़े नेकियूं लिखाइजंदियूं, मड़े सुन्नतूं ॿेरियूं लिखाइजंदियूं। जे पाण जर बराबर हुआसीं ऐं जर पिन जी जॻह ते हुआसीं, मुक़ीम हुआसीं, पिन जे करे हुआसीं, तॾहिं मड़े नमाज़ूं पढ़ंदा हुआसीं। हाँ सफ़र में रहियासीं त सफ़र में भले पाण 2 रकातूं पढ़िया आहियूं, पर पंहिंजे नामे अमाल में जेको सवरे कोले ते फ़रिश्तो वेठो आहे ई केतिरियूं रकातूं लिखे थो, ए मड़े पूरियूं रकातूं, फ़र्ज़ूं पूरियूं, सुन्नतूं पूरियूं मड़े लिखाइजी वञे थी। तॾहिं अल्लाह रसूल फरमायो जे पाण सफ़र में रहियासीं, पाण जर घणे हुआसीं तर तहज्जुद पढ़ंदा हुआसीं, इशराक पढ़ंदा हुआसीं घणे हुआसीं तर, पर हींअर सफ़र में रहियासीं भई फ़र्ज़ खे अल्लाह ताला टूको करे छॾे त नफ़ली किथां पढ़ी सघंदासीं। त जहिड़ा पाण सफ़र में हूंदासीं पंहिंजे नामा अमाल में उमड़े नेकियूं लिखाइजंदियूं पई। ईअं पाण बीमार रहियासीं, बीमारी जी हालत में पाण फ़र्ज़ जीअं तीअं पढ़ी सघूं था, सुन्नतूं नथा पढ़ूं, सुन्नतूं नथा पढ़ूं, फ़र्ज़ पाण अहिड़ा बीमार आहियूं जो फ़र्ज़ पाण जीअं तीअं पढ़ी सघूं था। त जे सूदी पाण बीमार हूंदासीं पंहिंजे नामे अमाल में उहे सुन्नतूं लिखाइजंदियूं पई। पाण रोज़ाना क़ुरान जी तिलावत कंदा हुआसीं, बीमार रहियासीं नथा करे सघूं त पंहिंजे नामे अमाल में रोज़ उहो क़ुरान जी तिलावत लिखाइजंदी पई। पाण इशराक पढ़ंदा हुआसीं, तहज्जुद पढ़ंदा हुआसीं, बीमारीअ में नथा पढ़ी सघूं त अल्लाह रब्बुल आलमीन जे सूदी पाण बीमार हूंदासीं ते सूदी उहो अमल लिखंदो पई। तॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु चवंदा हुआ न जे चंग भलाईअ में सेहतमंदी जी हालत में एतिरियूं नेकियूं करे लयो जेको आजी बीमारीअ लाइ काफ़ी थी पओ। ऐं बीमार हो, पिन जे बिस्तरे में पिया आहियो या हॉस्पिटल में पिया आहियो, डॉक्टर जे दरमियान आयो आई ऐं भले बीमार आहियो, चंग भलाईअ में अहिड़ियूं नेकियूं कया आया, हाणे आजी बीमारीअ लाइ काफ़ी थी पओ। तॾहिं इंसान सेहतमंदी जी हालत में वधारे नेकियूं करे त इंसान जेको वधारे रोज़ाना कमु करे थो उनजो सवाबु उनखे ई मिलंदो जे बीमारीअ में, मुसाफ़िरी जी हालत में ओज अमल लिखाइजंदा पे। ने नेकी मथे इस्तिक़ामत, जेको बि नेकी जो कमु चालू कयो या बुराईअ तां हथु खयो त उनखे नज़र खणी इंसान कॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ में न ॾियारे। इन जी केतिरी वॾी फज़ीलत आहे, इन जो अंदाज़ो पाण ॻाल्हि से लॻायूं। सही बुखारी जी हदीस है, हिकिड़ा सहाबीन हज़रत अब्दुल्ला बिन अम्र बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हीं तहज्जुद जी नमाज़ चालू कई। अल्लाह जो ख़ौफ़ आयो, अल्लाह जो द्रब दिल में आयो, तहज्जुद जी नमाज़ चालू कयो। पोइ अचानक तहज्जुद छॾारियो, थोड़ा ॾींहं तहज्जुद जी नमाज़ पढ़िया, पोइ कंहिंखे ईमान जरा थधो थियो त तहज्जुद जी नमाज़ छॾारियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ये ॻाल्हि ख़बर पई जे अब्दुल्ला तहज्जुद जी नमाज़ चालू कयो हाणे छॾारे। हिकिड़ो ॾींहुं हज़रत अब्दुल्ला बिन अम्र बिन आस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरमियान वेठा हुआ, न्यारियो सम्झाए जो अंदाज़ न्यारियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। चवनि था या अब्दुल्ला ला तकुम मिस्ल फुलानिन कान यक़ूमुल लैल फतरक क़ियामहु। ऐ अब्दुल्ला तू उन इंसान वांगर कॾहिं न बणज जंहिं तहज्जुद जी नमाज़ चालू कई पोइ वरी छॾारई, उन वांगर तू कॾहिं न बणज। अब्दुल्ला सम्झी विया जो अलाह नबी मूंखे ई चवनि था जे मूं तहज्जुद जी नमाज़ चालू कई वरी छॾारई वई, तॾहिं अल्लाह जो नबी चवनि था जो उन वांगर कॾहिं न बणज। पोइ सॼी ज़िंदगी हज़रत अब्दुल्ला बिन अम्र बिन आस तहज्जुद जी नमाज़ न छॾियो। त पाण को बि नेकी जो कमु चालू कयो, जे रमज़ान में पाण नमाज़ चालू कई, रमज़ान पुरता पाण मस्जिद में वहो, रमज़ान में पंहिंजूं मस्जिदूं आबाद हुन, रमज़ान खां पुठियां अल्लाह जे घर खे वीरान करे छॾियूं, पंहिंजी इबादत जो की फ़ाइदो न आहे। अॼु हिकिड़ो इंसान बीड़ी सिगरेट गुटका खाए थो, 10-15 ॾींहं खाए पोइ नथो छॾे सघे, को आज आदत थी वई है। सॼो महणू इबादतूं करे थो, इबादतनि जी आदत नथी थी। नेकी जो कमु चालू कयां, नेकी जी आदत नथी थी। हज़रत इमाम बिश्र बिन हाफ़ी अलैहि रहमा वॾा ज़बरदस्त आलिम हो, चवंदा हुआ बिइसल क़ौम ला यअरिफून लिल्लाहि हक़्क़न इल्ला फी रमज़ान। दुनिया जा मिणिया बुरा इंसान आहिनि जेको अल्लाह खे ख़ाली रमज़ान में सुञाणे था, मिणिया बुरा इंसान आहिनि।
मिणिया बेकार इंसान इनो जो अल्लाह के खाली रमजान में सुञाणे था, रमजान में अल्लाह जी इबादत कनि था, रमजान में नेकी जा कम कनि था, रमजान पुठिया अल्लाह जे घर के वीरान कनि था, दुनिया जा मिणिया बुरा इंसान हुए। तो पा नेकी जो कम चालू कयो, उनमें पांजी इस्तिकामत होनी खपे। एकड़ा साहबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे था, वडी अहम ने वडी बेहतरीन हदीस अची करे चौन कर था जे ऐ अल्लाह जे रसूल कुल्ली फिल इस्लामी कौलन ला असअलु अन्हु बअदक। ऐ अल्लाह जे रसूल आई इस्लाम जी मुखे एड़ी को गाल दस्यो जो को आ पुठिया के पुछणी न पे, एड़ी को गाल दस्यो इस्लाम जे बारे में। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को चेता कुल आमन्तु बिल्लाह सुम्मस्तकिम, चो जाओ अल्लाह ते ईमान खणी आयो पोइ ते जमी वे। मतलब को पण तू नेकी जो कम चालू कर, खासो कम चालू कर, उन मां हथ न कढ, उन ते जमी वे। खासो कम चालू के तो बचा ॾींहं तोरो ईमान न होणो खपे, बचा ॾींहं तोरो जोश न होणो खपे, बल्कि वो नेकी जो कम तू हमेशा कर, वो खासो कम तू हमेशा कर। तो अल्लाह के रसूल चवंदा जे तू मुखे ये गाल पुछे तो जाऊं तोखे अहिड़ी गाल दसियां जेको तो मुंह पुठे के न पुछणी पए, तां तोखे ये जी गाल दसियां तो जे चो आऊं अल्लाह ते ईमान खणी आयोस पोइ उन मथे तू जमी वे। इन जे इंसान नेकी जा कम करे पियो, खासा कम करे पियो, तो उन जे अंदर जेको बुरियूं आदतूं रहियूं, ख़ासि करे नमाज जी पाबंदी वे तो इंसान बुरी आदतें त हरा हरे हथ खणी छॾे। ये सही बुखारी के अंदर हदीस है, इब्ने माजा तिरमिज़ी शरीफ के अंदर पढ़ी हदीस मौजूद है। साहबे कराम की घाटी जमात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दरमियान उठी वेती। हिकिड़ो साहबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चए तो ये ऐ अल्लाह जे रसूल इन फुलानन कान यक़ूमुल लैल, हिकिड़ो माण्हू है जेको तहज्जुद जी नमाज पढ़े तो, तहज्जुद जी नमाज पढ़े तो, व इज़ा अस्बह सरका, ए नमाज पढ़ी ले तो जरा ने फजर नमाज पढ़ी करे जरा ॿाहिरां निकिरे तो तर माण्हू जे घर में चोरियूं करे तो। नमाज जो पाबंद है, नमाज टेमो टेम पढ़े तो, पण उन जे अंदर बुरी आदत है। कई बुरी आदत व इज़ा अस्बह सरक, पिरो नमाज पढ़ी कर जरा निकिरे तो तर माण्हू जे घर में चोरियूं करे तो। पावो तो कर चो ए अहिड़ी जी कहिड़ी नमाज, नमाज पढ़े पियो चोरियूं करे पियो, इन जी कहिड़ी नमाज। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को चए था इन्नहु सयनहाहु मा तक़ूल, अल्लाह जा रसूल चवंदा जे नमाज मां हथ न कढे तो चोरी छॾारींदो, नमाज मां हथ न कढे तो चोरी छॾारींदो। मतलब इंसान जे नमाज जी पाबंदी करे तो उन जे अंदर जेको बुरियूं आदतूं रहियूं वक्त जे साथ साथ खत्म थी वेंदियूं। नमाज जो असर उन जी ज़िंदगी में केतिरो पवंदो जे वक्त के साथ साथ वो गुनाह ता हथ खणी छंदो, वक्त के साथ साथ उन जी बुरी आदतें ता वो इंसान हथ खणी छंदो। तो अल्लाह ताला के अड़ा अमल वधारे पसंद आहिनि जेको इंसान हमेशा करे, इंसान हमेशा करे, अल्लाह के अमल मिणा वधारे पसंद है। इंसान जे अंदर जी इस्तिकामत वे नेकी जे कम लगातार करे पियो तो फायदो करो है, इन्या वडो फायदो को थी नथो सके जेको अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में बयान कयनि। अल्लाह ताला जे इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून। अल्लाह ते जेको चवंदा असांजो रब अल्लाह है, अल्लाह ते ईमान खणी आया पोइ उन मथे जमी विया, नेकी जो कम कनि पिया उन नेकी मथे जमी विया, उन्हीं ला करे फायदो करो है ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका। अड़े इंसान है जी जर मौत अचे थी, जर दुनिया में वजे था मलकुल मौत जर उन्हीं अचे तो मलकुल मौत रू पहले पहले हिकिड़ा मलाइका अचनि था, हिकिड़ा फरिश्ता अचनि था, अची करे उनखे चवनि था जे अल्लाह तख़ाफू। हाणे जेको अॻियां क़ब्र जी मंज़िल रही, मैदान महशर रहियो, पुल सिरात रहियो, हिसाब किताब जो ॾींहुं रहियो, जन्नत जन्नम रही, तोखे घबराए जी ज़रूरत न आहे। अल्लाह तख़ाफ, तोखे खौफ करे जी ज़रूरत न आहे। वला तहज़नू, ऐं हाणे जेको तूं गुनाह जा कम कई वे पुठियां त हाणे अॻियां जेको मंज़िल अचे थी तो उन गुनाह के याद करे रूह न परेशान न थी, गमगीन न थी, तो गुनाह जी माफ़ी घुरी लथे, नेकी जे कम चालू के उन मथे तू जमी वे त हाणे तोखे पुठियां कम करे जी ज़रूरत न आहे।
वो फरिश्ता चवंदा जे असां तोखे ख़ुशख़बरी सुणाइण लाइ आया आहियूं जन्नत जी। अॼु वटा तूं क़ब्र में दाख़िल थींदे कामयाब थी वेंदे ने तूं जन्नती आहे। तो जेको इंसान नेकी जे कम चालू कनि था पोइ उन मथे जमी वञे त ईअं ज गुनाह ता हथ खणे था ज़िंदगी भर उन गुनाह जी तरफ़ नज़र खणी नथा निहारनि। अल्लाह ताला उन खे इहो ख़ुशख़बरी सुणाए थो ने इंसान अल्लाह ला करे। आख़िरी ॻाल्हि बयानु करे पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि। इंसान अल्लाह ला करे जे गुनाह ता हथ खणे अल्लाह ला करे नेकी जो कम चालू करे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला हुनजो बहितरीन बदिलो त ॾींदो जिन में के शक न आहे। पण दुनिया में पण अल्लाह ताला उन जे करे मथे रहमतें बरकतें जमीअ नाज़िल कई थो। जे पाण न्यारे लई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ला करे पंहिंजो वतन छॾियो, अल्लाह ला करे पंहिंजो ॻोठ छॾियो। जॾहिं ॿारहं न करे अल्लाह ताला चई जे ऐं इब्राहिम तो अॼु वटा मुंहिंजो दोस्त अथई खलीलुल्लाह, अॼु वटा मुंहिंजो दोस्त अथई। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ला कुर्बानियूं ॾिनो। अल्लाह क़ुरान में हुनजो कहिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ में ज़िक्र कयईं। अल्लाह ताला क़ुरान में जरा नबी जो ज़िक्र कयईं। ज़रा पाण क़ुरान जी आयतें ते गौर कयूं। नबी जो ज़िक्र कयईं त कंहिंजे बारे में चयईं जे नबी अमीन हो, ही नबी अमानतदार हो। कंहिंजे बारे में अल्लाह ताला चयईं नबी साले हो, नेक हो। कंहिंजे बारे में अल्लाह ताला चयईं ही नबी सादिक हो, सच्चो हो। पर जरा ॻाल्हि आई हज़रत इब्राहिम जी अल्लाह अंदाज़ बदिलाए छॾे। कुर चयईं व इब्राहिम अल्लज़ी वफ़ा, अरे इब्राहिम तो मुंहिंजो वफ़ादार बानो हो। इब्राहिम वफ़ादारियूं कयईं मुंहिंजे साथ। अल्लाह जी ॻाल्हि आई इब्राहिम हर ॻाल्हि तां हथ खणी छॾे। इब्राहिम मुंहिंजो वफ़ादार बानो हो। हिकिड़ी जॻह अल्लाह ताला चयईं इन इब्राहिम कान उम्मा, अल्लाह ताला चए जे सॼी दुनिया न वे खाली इब्राहिम वे त काफ़ी है। केतिरो अल्लाह रब्बुल आलमीन ख़ूबसूरत अंदाज में हज़रत इब्राहिम जो ज़िक्र कयईं। ने अल्लाह ताला दुनिया में एतिरो ॾेई छॾे, अल्लाह नस्ल में औलाद में बरकत विझी छॾे। इंसान जे पिंड नेक वे न अल्लाह नस्ल में बरकतूं विझी छॾे। पिंड भले पंहिंजी क़ब्र जे अंदरि आहे, पंहिंजे मुक़ाम जे अंदरि आहे, अल्लाह उन जी नेकी जी वजह सां अल्लाह उन जी नस्ल में बरकतूं विझी छॾे। अल्लाह ताला हज़रत इब्राहिम जी नस्ल में कहिड़ी बरकत विझे? हज़रत इब्राहिम जी वजह सां, हज़रत इब्राहिम जी कुर्बानी जी वजह सां कहिड़ी बरकत? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जा बोए पुत्र हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम, हज़रत इसहाक अलैहिस्सलाम बोए नबियत। हज़रत इसहाक जा पुत्र याकूब अलैहिस्सलाम पण नबी, याकूब जा पुत्र यूसुफ अलैहिस्सलाम पण नबी। अल्लाह नस्ल में बरकतूं विझी छॾे त इंसान नेक वे अल्लाह पुठियां नस्ल में बरकतूं विझे। तॾहिं हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जरा रात जो आधी रात जो उथंदा हुआ, तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदा हुआ। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद जो पुत्र साइड में सुतो पियो हूंदो, नंढो पुत्र। जरा नमाज़ पढ़ी लेंदा हुआ त कुरो चवंदा हुआ, पंहिंजे पुत्र जी तरफ़ निहारे करे चवंदा हुआ या गुलाम मिन अजलिक, या बुनैया मिन अजलिक, ऐं मुंहिंजा मिठा पुत्र ये तहज्जुद जी नमाज़ तो ला करे पढ़ा। बेनेक वे तां चाहियां तो मुंहिंजो असर तो मथे अचे, मुंहिंजी वजह सां अल्लाह ताला नस्ल में बरकतूं विझी छॾे, तंहिं लाइ करे तहज्जुद जी नमाज़ पढ़ा थो। ऐं अल्लाह क़ुरान में चए न सूरे कहफ जे अंदरि उनजो ज़िक्र मौजूद है कि हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत खिज़र अलैहिस्सलाम जॾहिं वञे था, हज़रत खिज़र अलैहिस्सलाम दीवार किराए छॾे, भित किराए छॾियो। ऐं मूसा अलैहिस्सलाम पुछो कुला किराया? हज़रत खिज़र चवनि था अल्लाह मूंखे तॾहिं हुकुम ॾिने जे हिन दीवार हेठि हिकिड़ो खज़ानो आहे, इन ॿ यतीम बच्चे जो खज़ानो, यतीम इन ॿार पुठियां इन जो न्यारे वेरो केरु न। हाणे इन रुपया पैसा न हूंदा त ज़िंदगी कीअं गुज़र बसर थींदी? मूं तॾहिं किरायो जे इन जी ज़िंदगी बराबरि हले, बराबरि बालिग थी वञे, जवान थी वञे, ही खज़ानो इस्तेमालु करे सघे, ॿिया केरु खणी न सघे। त मूसा अलैहिस्सलाम पुछे था जे आ कुला मदद क्या है हिन जी वजह करो है, मदद जी वजह करो है? हज़रत खिज़र अलैहिस्सलाम चवनि था वकान अबूहुमा सालिहा, इन्ही जो पे नेक हो, इन्ही जो पे नेक हो। अल्लाह पुठियां औलाद जी मदद करे पियो, पे क़ब्र जे अंदरि है, पे मुक़ाम जे अंदरि है, अल्लाह पुठियां औलाद जी मदद करे तो उन पे जी नेकी जी वजह सां। त इंसान पिंड नेक वे अल्लाह पुठियां नस्ल में बरकतूं विझी छॾे। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह ला कुर्बानी ॾिनो, अल्लाह नस्ल में बरकतूं विझी छॾे। ऐं दुनिया में न, दुनिया में त अल्लाह ढिग ॾिने हज़रत इब्राहिम खे, आख़िरत में सही बुखारी जी हदीस है मणे माण्हू जॾहिं क़ब्र में वफ़ात थींदा बदन ते की कपिड़ो नहीं वे, मिणिया पहले कपिड़ो अल्लाह ताला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पहिराई थो, मिणिया पहले, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। कुला हज़रत इब्राहिम खे पहिराई थो अल्लाह ताला मिणिया पहले कपिड़ो।
हज़रत इब्राहिम के जरा टांडे में विझे में आयो, टांडे में तेरे मड़े कपड़ा उतारे में आया हुआ। अल्लाह ताला तेरे जिब्रील के हलाए करे चें जे ए जिब्रील इब्राहिम के चो जे तू पहलो अड़ो इंसानी जैजा कपड़ा अल्लाह ला करे उतारे में आया है, तब ए इब्राहिम आऊं तो के छड़ींदुसि न कयामत जे ॾींहुं जॾहिं मड़े माण्हू कब्र में उबा थींदा मिणा पहले कपड़ो तोखे बनाईंदुसि। तो अल्लाह ला के इंसान कुर्बानियों दे, अल्लाह आखिरत में तो न कह ॾींदो, दुनिया में अल्लाह ॾी दे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम औरत ज़ुलैखा ज़िना जी दावत दे पई, माज़ अल्लाह, अल्लाह जी पना, अल्लाह ला करे यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िना जी दावत के ठुकरायो, अल्लाह चंद वरे खां पुठियां मिस्र जो बादशाह बनाए छॾियसि। अल्लाह ला कुर्बानी इंसान दे तो खरो, अल्लाह ला की करे भोग ॾियो तो खरा। ॾिसो अल्लाह ताला कीअं बरकतूं हुजे तो। सहाबा इकराम अल्लाह ला करे पंहिंजे घर के छॾियो, पंहिंजे वतन मके के छॾियो, मदीने अजनबी ॻोठ में वेंदा रहिया, अल्लाह ताला सॼी दुनिया उनजी क़दम हेठि रखी छॾे। इंसान अल्लाह ला कुर्बानियों दे तो अल्लाह दुनिया में टेक दे। अल्लाह ताला वटा दुआ है जे अल्लाह रब्बुल आलमीन पां जेकी पण नेकी जा कम कयूं त अल्लाह रब्बुल आलमीन उन जी नेकी पाके उन नेकी जी कम में इस्तिकामत दे, साबित कदमी अता करे। अल्लाह रब्बुल आलमीन पाके अल्लाह ला करे पंहिंजूं बुरियूं आदतूं, अल्लाह ला करे जेको पंहिंजे अंदरि गुनाह जा कम आहिनि, जेको बुरियूं आदतूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पाके एतिरी तौफ़ीक़ ॾे जे उन गुनाह तां पां हथु खणूं। अल्लाह रब्बुल आलमीन जेकी पढ़बा रमज़ान मुबारक के महीने में नेकियूं कयूं आहिनि, चाहे वो तरावी की नमाज पढ़े की शक्ल में होन, ज़िक्र अस्कार की शक्ल में होन, इन सदका व खैरात की शक्ल में, रोज़े की शक्ल में, जेकी पण पा नेकियूं कयूं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजूं बड़े नेकियूं कबूल करे। जेकी पण पंहिंजा मुसलमान भाउ परेशान हाल आहिनि, अल्लाह उन परेशानियूं दूर करे, अल्लाह उन तकलीफ़ूं दूर करे। जेकी पण पंहिंजा मुसलमान भाउ जो बेगुनाह कैद में, बेगुनाह जेल में, अल्लाह ताला उनके रिहा करे। जेकी पण पंहिंजा मुसलमान भाउ जो हॉस्पिटल के अंदर आहिनि या पंहिंजे घर के अंदर आहिनि, जो बीमार आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन उन मिणी के शिफ़ा कामिला व आजिला अता करे। जेकी पण पंहिंजा मुसलमान भाउ लहणे में बुढ़िया पिया, कर्जे में बुढ़िया पिया, धंधे में अड़ियों बरकतूं न जो पंहिंजो लहणो अदा करे सघे, अल्लाह रब्बुल आलमीन उनजे धंधे में अड़ियों बरकतूं अदा करे जो पंहिंजो लहणो अदा करे सघे। जेकी पण पंहिंजा मुसलमान भाई दुनिया में वेंदा आहिनि कब्रें जे हवाले, अल्लाह ताला उनजी कब्रें के जन्नतुल फिरदौस जो बागी बनाए। अल्लाह रब्बुल आलमीन उनजी कब्रें के करवट करवट नूर अता करे। ऐं अल्लाह फितने जो दौर है, आज़माइश जो दौर है, इंसान जी कदम कदम मथे आज़माइश है। ऐं अल्लाह असांजो जॾहिं पण इम्तिहान कॾहिं असांखे कामयाब करज। ऐं अल्लाह जे सुधी असां न दुनिया में जहिड़ा रहो, ते सुधी ऐं अल्लाह तो असां से राज़ी रहोज, ऐं अल्लाह तो असां से ख़ुशि रहोज। ऐं अल्लाह भले सॼी दुनिया असां से नाराज़ थी वञे, असांखे कीअं परवाह न है, पर ऐं अल्लाह तू कॾहिं असां से नाराज़ न थीज, ऐं अल्लाह तू कॾहिं असां से नाख़ुशि न थीज। ऐं अल्लाह जॾहिं असां ये दुनिया छॾियूं, जॾहिं असां मथे मौत जो मलाइक जे, उन वक़्तु असांजे नामे अमाल में हिकिड़ो पण गुनाह न वे, असांजो नामे अमाल रुगो नेकी से भरियो पियो वे। ऐं अल्लाह जॾहिं असां मौत जो मलाइक अचे, मलकुल मौत अचे, उन वक़्तु असांजी ज़बान मथे कलमे ला इलाहा इल्लल्लाह व आमीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लु अलैहि व सल्लिमु तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन।